ॾींहं मज़ो वठिणो आहे, टे ॾींहं हाँ नहीं बाबा भगवान दास सरनाणी साहब हुजनि, खट्टर साहब हुजनि, शंकर लालवाणी साहब हुजनि, उहे सभु नाला जेके राजनीति में सक्रिय आहिनि, ईश्वर हुननि ते एॾी महिर करे उहे मंत्री ठहनि, मुख्यमंत्री ठहनि। हिकु ॾींहुं असां ॾिसूं कि असांजो वीचारो को सिंधी प्रधानमंत्री हुजे, इहो सुपिनो असां ॾिसूं। हिन लाइ असांखे हिनखे इहा दुआ ॾेई वञूं, इहा आसीसूं करे वञूं। असां राजनीति में एॾो वॾो नालो ठहूं, असां जिते हथ रखंदा आहियूं, सोन कंदा आहियूं त हीअ सोन जी जेकी चिड़िया असांजो देश आहे, हिनखे बरकत ॾियूं। Thank you so much, my son. Thank you so much. Mr. Neil, you have to walk for 5 minutes. We have to close. जी
लुबाणी साहब नागपुर में असा नितिन गडकरी साहब जा चाहेता पंडित साहब जा चाहेता मोहन भागवत साहब जो विशेष इनके प्यार हासिल है डॉक्टर विक्की रुबाणी साहब सुहिणो कम करे रहे हैं थैलेसीमिया ते मां उन्हनि खे लख थोड़ी तो क्या जॾहिं बि उदय अकेडमी जो कम संभाले रहे हैं दादा घनश्याम कुकरेजा साहब ने जोरदार तालियों करो अहिड़ी शख्सियत है युवा शक्ति जेके सिंधी सम्मेलन जी या सोच है कि युवा आगे अचनि डॉक्टर साहब वॾो कम करे रहे हैं थैंक यू सो मच असां सां खट्टर साहब है परमानंद खट्टर साहब के बारे में छा चाहिए डॉक्टर डीपी लुबाणी साहब कुलपति रह चुके हैं असां सां गॾु आहिनि जबलपुर मां डॉक्टर साहब जो जेको वक्तव्य आहे सुहिणो मां चाहींदुमि सभिनि खां पहिरीं डॉक्टर पीतांबर पीटर तलवाणी साहब ऐं सॼी टीम मिली करे दत्तुक शाह जी सभु ॼणा मिली करे खट्टर साहब खे असां सम्मानित कयूं परमानंद खट्टर साहब सरकार में रही करे समाज का वॾा कम कया आहिनि ऐं असां मां चाहे इकलौता असांजा मंत्री हुआ ऐं अॼु उहो मंत्री का घटि कोन असां लाइ ज़ोरदार तालियूं हुननि लाइ जय झूलेलाल खट्टर साहब लाइ ज़ोरदार तालियूं पंहिंजे कार्यकाल में समाज लाइ वॾो कमु कनि ऊर्जावान आहिनि हुननि वटि पंहिंजो विज़न आहे ऐं 2 मिंट में असां ख़तमु कंदासीं 2 ट्रॉफी ॿियूं बाक़ी आहिनि पोइ प्रोग्राम पूरो कंदासीं थैंक यू सो मच असां अरमान ताहिर साहब असां सां गॾु आहिनि